रियासती शहर के वार्ड नंबर 7 में शहरन पारां मुबैना तौर मोटरसाइकिल चोरी कंदे पकड़े ॾोहारी ग़ुलाम मुस्तफ़ा कल्होड़ो के रियासती पुलिस Z21 में चालान करे छॾियो। अहिड़ी पधिराई ज़िले पुलिस पारां प्रेस रिलीज़ जारी कई है। इन सिलसिले में रियासती के शहरी अब्दुल जब्बार राजपूत मीडिया के बुधाया त असांजे 1 महीनो अॻु मोटरसाइकिल दरवाज़े वटां चोरी थी हुई, जंहिंजी NC थाणे ते दाख़िल थियल है, जंहिं ते ॾींहर चाबी चोर घर ॿाहिरां बीठल ॿी गाड़ी चोरी करे वियो आहे त असां पकड़े पुलिस हवाले कयो। जंहिं बाद रियासती पुलिस चयो त सुभाणे अचजां तव्हांजो केस दाख़िल कयो वेंदो, पर असांजे थाणे तां वञण बाद चाबी चोर सां पैसनि जी ॾेती लेती करे नशे आवर सोपारियुनि में चालान करे छॾियो आहे, जेको पुलिस असां सां ज़ुल्म कयो आहे। इन सिलसिले में राब्ते ते SHO रियासती ग़ुलाम कादिर गोरचाणी शहरी जे लगायल इल्ज़ामनि के कूड़ो करार ॾेई छॾियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।